अजा पिट को मातम को न कयूं असा असा को न कयूं बाकी शौक थे त अधो अध कर सीनो तुंजो मुक मुंजी कढाए त नासन में लसी सेठ वेठो दुकान ते सेठ फकीर चई सदा जे अल्लाह जे नाले ते रुपयो दे सेठ जो मां मथे ते हथ हणम जेतरा वार उतरा रुपया मथे ते हथ हिकड़ो वार भी कोन त सेठ जो फकीर तुंजी किस्मत फिटल आ जैसे मथो भी तुंजो हथ भी तुंजो किस्मत मुंजी कराबा मथो तुंजो हुजे हथ मुंजो हुजे 5 मिनटन में गंजो न खेड मुके चई असा है दरजा अल्लाह अदा है दरजा हो बाजार आयो रमजान में मानियो दिसी टिकियो नमाज पढ़नो आ रमजान पूरो जो मस्जिद के हथ रखंदो भेण दुआ कजा वाह जो नमाजिया अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हुजूर संजय नमाज पे पढ़न सज्जे में व्या मुझो सोनो हुसैन कुलन ते चढ़ी बैठो संजन 72 दफा चयो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान 72 दफा घणा दफा सबे गालायो घणा दफा 72 दफा सुभान रब्बियल आला सुभान तू त 3 दफा चई वरी सजदे मां लवणा हणंदो त मुलो निभागो मरी त कोन 7 दफा चओ 11 दफा चओ तुजो केड़ो पेट्रोल दो खपे पियो चओ रब जी तस्बीह हां हाय मुझे मोहम्मद 72 दफा चयो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला छो त होते इमाम भी एड़ो हो त नमाजी भी एड़ा इते असा जेड़ा इमाम तहा जेड़ा जमायती वो जेड़ा रूह तेरा खत्म मुले एकड़े टे पहरी नमाज पढ़ाई 3 रकातू पढ़ी सलाम मराई भूल जी पियो त पोया रड़ केस जमायती साईं 3 पढ़ियो तव के तोखे किया खबर पई कि मुजा इन 4 दुकान हर रकात में एकड़े दुकान जो हिसाब कंदो है हुआ चैन जो कंदो ता सलाम मराइंदो आ जो 3 जो कयो तम ता सलाम मराई छडियो एड़े पगू बधाई जडे नमाज के हां पान मस्जिद में आ दिल दुकान में ओड़े यो दिल केड़े कम छ कपड़ा तो मुझे कल बजा मेरा ही मेरा बेचाया के तो ही कपड़ा धो रहे पियो धो दिन का दुकान खोल बैठा पर दिल में धोने जा धोबी है आलम सगो हाथ कपड़ा तो मुझे कल बजा मेरा ही मेरा दोरा यमकीन धो दिन का सुबह जो सवेरा मुंह मंदी जा मेरा पदरा न कजा पिड़क जो इंशाल्लाह नफ्स शैतान जो मुकाबलो खंदा से लतीफ तो चे 10 वेरन विच में अची वियो इंसान पहिरियों वेरी नफ्सा वडो नादान बयो वेरी शामिल है शैतान जो वेरी बीटो बेहद ना फरमान चौथों वेरी दमरा जो समर नो जैसा पंजो वेरी तकब्बुरा जो ज़यान करे ईमान छहों वेरी औरता जो सोबत जाल दियान सतों वेरी पेट जो नित नित घुरे पियो नान अठों वेरी उन्या जो पानी ला करे परेशान नाओ वेरी निंद्र जो गफलत में गुजरान दहों वेरी शहवत जैसे जो मुल्क कयो आ परेशान रात जो 3 बजे जूते जेडी मोबाइल आ चोरो रोड ते बैठो हेलो हेलो तू सारन जो वापारी है ना हेलो फ्री पैकेजन में छोरन सा जो अरे परणा है ना छोरे जे त कमल पटको न धूड़ करे लाड़खानी जो कोरत हेलो चचा कला का रोड ते बैठो पेड़ जो ठीक हो ही बरी पूछा मुखी या खबर हो जा छोरी बजाइंदो तो कारो मुंह कया तो के सजी खबर खुदा जे वास्ते पाजे पुटन जो शादियों कराया ये जो शादियों न थी ना ओ छड़ाओ मिसकाल इंदे गुजर पिया के बुदो जंजी शादी न थी दे उनन के वजीफो तो दसा यार भगा बिचान मुल्लन दे से ताबीज तडे कम न तो दे मुल्लो पाण मते पे धिक्का खाइंदो तो ताबीज खुदा जंजी शादी न थी दे ना बुदो उनन छड़न ला पैकेज खड़ी आयो या जंजी शादी न थी दे एकड़ो अमल कयो केड़ो माच करे मस्जिद मां बुहारी डण शुरू कयो मस्जिद मां बुहारी कढो यो अमल कयो 40 ॾींहनि में किथा न किथा मिसकाल लगन मां नवाब शाह में यो वजीफो रिनो छड़ा मस्जिद में बुहारी ॾियण ते विड़ी पिया 7 ॼणनि जा मथा फाटी पिया हो चे मां ॾिया मुझो शुक्र मुले जी त जान छे हाय खुदा जो वास्ते ए हाल मत कर यो का क्या ज्ञान कह के अल्लाह के ही बरी साधो छे मुझे साईं के सजी खबर ए पर नंबर फिर अची घर बैठो खट्टा थे मुरीद बच्चे घर बैठे हुचत ते साल पूछो मुर्स खां साईं छा पियो करे जे कुत्तो पियो वने मस्जिद में साईं हक ला पियो ईमान को तो पूरे ईमान माई बिका हो जे सुधरियल पांजे जमायत जी सपा सुधरियल जे तो वारे मुर्शिद ही खबर वठानी भत चढ़ी खलीफे वारी प्लेट में मथों बूटियों विधाई साईं वारी प्लेट में पहिरियों बूटियों मथों चांवर चे ही थी मुर्शिद जी ही थी खलीफे जी
वञी रखे खलीफ़े जो पथा प्लेट लादी तो बूटियूं साईं जो ॾिठो त 104 डिग्री बुखार चढ़ी हिन जा सुका चांवर बग़ैर विझी मुरीद खे खण चे छो चई तोखे झलियो अथम त चोणे वहबणो या पीरन खे नथी मञनि खलीफ़े खे बूटियूं मुरे सुका चांवर हिन वीचारे प्लेट खणी आयो घर ज़ाल खे जने भागी खणी झलींदो आहियां साईं ॾे सुका चांवर विझा दी चे किथे सुका चांवर चे ही ॾिस मां ये प्लेट वठी ईअं जो ऊंधो कई त तरे में त रुगूं बूटियूं चे तो सवेल पियो चयो साईं मस्जिद मां पियो कुता हकले ख़बर चांवरनि जे तरे जी कान थी पए मस्जिद वारे चओ चितो थियो मस्जिद मां तो कुता हकले ओड़े मतां कहीं न जे वर चढ़े ईमान